अस्सलाम वालेकुम। कल जेको असांजो टॉपिक हुयो उहो हुयो इल्मु अरूज़। असांजो टॉपिक आहे ग्रामर इल्म बयान। जेको तव्हां मुंहिंजे चैनल ते जेकॾहिं नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कमेंट्स लाज़मी कजो त जीअं मूंखे वधीक इनकरेज हौसला अफ़ज़ाई लाइ तव्हां कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकन जे बटन खे बि लाज़मी प्रेस कजो त जीअं हर अचण वारी वीडियो तव्हां ताईं बासानी पहुची सघे। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो तमामु अहम आहे ऐं पूरी वीडियो ॾिसजो त जीअं जेको आहे हर पॉइंट तव्हांखे सम्झ अची वञे। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। इल्मु बयान। इल्मु बयान आहे छा? क़ाइदनि जो नालो आहे इल्मु बयान, जंहिंजी ॼाण सां इंसान हिकु ॻाल्हि खे केतिरनि तरीक़नि सां अदा करे सघे थो। इल्मु बयान जो बुनियादु हेठियनि चइनि भाङनि ते रखियलु हूंदो आहे। इल्मु बयान जेको आहे अहिड़नि अखरनि जी अहिड़ी अदावत हूंदी आहे जंहिंमें मुहावरा पहाका हुजनि, तंहिं करे असां उन खे जेको आहे केतिरनि तरीक़नि सां सम्झी सघूं था। हाणे आहे इन जेके चारि भाङा आहिनि उन मां हलूं था। पहिरें भाङे तो पहिरियों भाङो आहे तशबीह। तशबीह हाणे जेको आहे तशबीह चयो छा के वेंदो आहे, इन खे असां डिफाइन कयूं था। तशबीह चयो वेंदो आहे का शइ खे भेट करणु, कंहिं हिकिड़ी शइ खे ॿी शइ सां भेट करणु, उन खे तशबीह चयो वेंदो आहे। हाणे तशबीह जी असां जेको आहे डेफिनेशन ते हलूं था, इन जी वस्फ़ ॾिसंदासीं। तशबीह सिमिली। तशबीह अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे मुशाबियत या भेट करणु। इल्मु बयान जी इस्तिलाह मूजिबि शेर या नसरी इबारत में कंहिं हिकु शइ खे ॿी शइ जी बराबरी करणु, याने ॿिनि मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि या शयुनि जी हिक ॿिए सां भेट करे मंझंदि कंहिं ख़ासि ॻाल्हि या गुण जी हिकु जहिड़ाई ॾेखारण खे तशबीह चइबो आहे। उन्हनि शयुनि जी भेट करण लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि उन मां वांगुरु, वांगिया, वांगे, मिसल, जहिड़ो, जीअं, जां, तरह, ॼण वग़ैरह मां को बि हिकु लफ़्ज़ इस्तेमालु थियलु हूंदो आहे जंहिंखे हर्फ़ तशबीह चइबो आहे। हाणे इन जा कुझु मिसाल हेठि ॾिनल आहिनि, असां उन खे ॾिसूं था। मिसाल पहिरियों आहे त ज़हीर चोॾींहं जे चंड जहिड़ो सुहिणो आहे। हाणे असां लफ़्ज़ ज़हीर खे ॾिसंदासीं जंहिंजी भेट थिए थी चंड सां। हाणे चंड सां इन जी भेट आहे चंड सां, जेको जंहिंसां भेट ॾिनी वेंदी आहे, छा सां भेट ॾियूं था? चंड सां। ऐं भेट ॾियूं कंहिं था उहो आहे ज़हीर। जंहिंसां भेटियो वञे उहो आहे चंड, जेको आहे असांजो थींदो मुशबह ॿ, जंहिंसां भेट ॾिनी वञे। ऐं जंहिंजी ॾेयूं था ज़हीर आहे उहो असांजो थींदो मुशबह, सिर्फ़ु मुशबह। ऐं जेको चंड असांजो थींदो जंहिंसां उनजी भेट ॾियूं था उहो असांजो थींदो मुशबह ॿ। इहो आहे असां अॼुकल्ह जा जेके पेपर अचनि पिया, या जीअं हाणे असां IB जी टेस्ट ॾिनी हुईसीं, SST जी, या जेके बि टेस्ट थी चुका आहिनि उन में उहे लफ़्ज़ को बि खणी उन मां पुछंदा आहिनि त हीउ लफ़्ज़ हिते छा थो थिए, त पुछी सघनि था त जेकॾहिं ज़हीर चोॾींहं जे चंड जहिड़ो सुहिणो आहे त हिन में जेको लफ़्ज़ ज़हीर आहे इहो छा आहे? मुशबह आहे, मुशबह ॿ आहे, या हर्फ़ तशबीह आहे? त इन करे मां तव्हांखे इहो क्लियर करायां थी त ज़हीर जेको आहे मुशबह आहे, ऐं जंहिंसां भेट जी ॾिनी वञे थी चंड सां उहो आहे मुशबह ॿ। ऐं जेको आहे जहिड़ो जेको आहे इहो जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे हर्फ़ तशबीह आहे। इहो इन मां पुछियो वञे त हिन मां हर्फ़ तशबीह कहिड़ी आहे, त उहो तव्हां जहिड़े लफ़्ज़ खे कंदव टिक, त उहो आहे हर्फ़ तशबीह। उन खां पोइ आहिनि ख़लील जा अखर मोतियनि जहिड़ा आहिनि। हाणे ख़लील जा अखर, इन खे जेको आहे मोतियनि सां भेट ॾिनी वञे आहे ख़लील जे अखरनि खे, त इन में बि इहो जेके जहिड़ा आहिनि इहो तव्हांजो थींदो त वांगुरु, या जहिड़ा, या जीअं, इहो जेको आहे हर्फ़ तशबीह जो मिसाल आहे। ऐं जेका मोतियनि जेको आहे इहो तव्हांजो थींदो मुशबह ॿ। हाणे सिमिली हिकु अहिड़ो बयान या फिगर ऑफ स्पीच आहे जेको सिधो सं ॿिनि शयुनि जी भेट कंदो आहे। उमेद आहे त तव्हांखे तशबीह समझ अची वियो हूंदो। हलूं था असां इस्तारो जी तरफ़। ॿ टॉपिक जेके आहिनि असां इन जा अॼु क्लियर कंदासीं। जेको ॿ जेके असांजा रहनि था मिजाज़, मुरसल ऐं किनायो, उहो वरी असां ॿिए पार्ट में कंदासीं, छो त जेका आहे वीडियो तमामु वॾी थी वेंदी, तंहिं करे। हलूं था इस्तारो जे तरफ़।
इस्तारो इस्तारो असल में इन खे चयो वेंदो आहे इस्तारे लफ़्ज़ जी माना आहे उधारो वठणु कंहिंखां उधारो वठणु जीअं का शइ कंहिंखां वठंदा आहियूं उधारो उहो इहा हिकु अदबी इस्तलाह आहे मुख़्तियार अहमद मल्लाह लिखे थो त इस्तारे जी लफ़्ज़ी माना आहे उधारो वठणु इस्तलाही माना कंहिं लफ़्ज़ जी हक़ीक़ी माना बदिरां उधारी माना आणणु तशबीह ऐं इस्तारे में फ़र्क़ु आहे ही आहे त तशबीह में हिकिड़ी शइ जी ॿी शइ सां भेट कबी आहे ऐं जीअं अहमद शींहं जहिड़ो मुड़ुसु आहे हीअ त असां ॾिठोसीं त हिन जी जेका भेट ॾिनल आहे अहमद जी शींहं सां पर इस्तारे में वरी छा हूंदो आहे अहमद शींहं आहे ईअं थींदो अहमद शींहं आहे हाणे उहो जेको शींहं लफ़्ज़ आहे उहो उधारो वरितो वियो आहे अहमद जे लाइ उहो आहे जो फ़िक्रो कमु ईंदो आहे अहमद शींहं आहे जो फ़िक्रो कमु ईंदो आहे हिन में अहमद लाइ शींहं वारियूं ख़ूबियूं उधारियूं वरितियूं वियूं आहिनि इस्तारे में हर्फ़ तशबीह जहिड़ो वांगुरु जीअं वग़ैरह कमु न आणिबो आहे इन हुसन बयानी जी हिकु शाइराणी सन्फ़ जंहिंमें हक़ीक़ी ऐं मिजाज़ी माना जे विच में जेको फ़र्क़ु ॾेखारियल हूंदो आहे तशबीह जो तालुक़ु क़ाइमु कयो वञे मिसाल तौरु गुल चाहे सुहिणी शक्ल जो मफ़हूम अदा करणु इहो आहे अॼु जो जेको हुयो इस्तारो इन जी जेका आहे अॻे टॉपिक ते मेजाज़ मुरसल जेको आहे असां सुभाणे पढ़ंदासीं छो त असांजी जेका वीडियो आहे तमामु लेंदी थींदी थी वञे तंहिं करे जेको आहे ॿिए टॉपिक में जल्दी जेको हिन जो पार्ट ॿियो हूंदो जल्दी मां अपलोड करे छॾंदी मां उमेदु आहे त इन में तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो मां तमामु सुहिणे तरीक़े सां सम्झायो आहे ऐं हिकिड़ो अर्ज़ु आहे जेकॾहिं हिन में का बि ग़लती हुजे त कमेंट में लाज़मी ॿुधाइजो ऐं त जीअं उन ग़लती में तरमीम पैदा करे सघां मूंखे ॾींदा इजाज़त ओके अल्लाह हाफ़िज़।